हज़रत सईद बिन जुबैर रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा उनखे हिन 10 ॾींहं जी इबादत पसंदि हुई। इहा त अजब लिल इबादत एॾो उनखे पसंदि ईंदी जो पाण राति जो फरमाए ला तुत्फ़िउ सूरजुकुम लयालिल अशर, पहिरीं सूरज खां 10 ताईं इहे 10 रातियूं राति जो बतियूं न ठारियूं, बतियूं खुलियल हुजनि। सूरज चइबो आहे सिराज जो चइबो आहे माना ॾीआ, अॻे ॾीआ ॿारींदा, हाणे असां लाइटूं बल्ब लाइटूं इहे बंदि कंदा। छो राति जो जेकॾहिं बती खुलियल हूंदी त माण्हू सुजाॻी थींदी, सुस्ती न थींदी। उथियो वरी तस्बीह पढ़ियईं, क़ुर जो रुकू पढ़ियईं, बरकातूं नफ़िल पढ़ियईं, बती जे बंदा त पोइ सुस्ती हूंदी, गफ़लत हूंदी। इहे राति जूं 10 रातियूं घर जूं ॾीआ ॿारियल रखंदा ऐं पाण पंहिंजनि ख़ादमनि खे ॿुधाईंदा, बसि ज़िक्र अज़कार कयो, भली 15 मिंट करे वरी सुम्ही पओ। एॾो वॾो एहतमाम कंदा जो फरमाईंदा त हिन 10 ॾींहंनि जी इबादत सभिनी खां वधीक बहितर आहे। सो इहा हूअं न त शरीयत में छा आहे हुकुम, हदीस में हुकुम आहे त सुम्हो त राति जो लाइटूं बंदि करे सुम्हो, बतियूं ठारे सुम्हो। पोइ साइंसदान तहक़ीक़ कई मदीने वारे मीर जी हदीस जो असरु कहिड़ो आहे। 1400 साल अॻे नबी साईं फरमायो सुम्हो त राति जो बतियूं ठारे सुम्हो। पोइ हुननि हिकिड़े अमरा खे सुम्हारियो बतियूं बंदि करे, उन कमरे में सुतो, ॿिए कमरे में बतियूं खुलियल सुम्हारियो। पोइ ॿिन्ही खे चेक कंदा रहिया, जंहिं जूं बतियूं खुलियल हुयूं उनजो बीपी कॾहिं शूट पियो थिए, कॾहिं वधियल कॾहिं घटि, दिलि जी धड़कन कॾहिं वधि कॾहिं घटि, माना इहे उनजा फिटफाट पियो रहे, कॾहिं बेक़रारी कॾहिं बेचैनी, कॾहिं सुकून में कॾहिं सुजागी में। ऐं जंहिं जूं बतियूं बंदि हुयूं उन जूं सभु शयूं नॉर्मल हुयूं। ॿियो बतियूं बंदि, परदो बि आहे, घर में सुती पई आहे, भेण सुती पई आहे, माउ सुती पई आहे, धीउ सुती पई आहे, बेख़बरी में कपिड़ो लही पए थो, इंसानु पंहिंजे वस में न आहे। बती बंदि आहे, ऊंधा माना परदो आहे, ऐं बती बंदि आहे, इहो जिस्मानी तरह सां फिटफाट आहे। हूअं बतियूं बंदि करे सुम्हो, पर इन 10 रातियुनि में इन इबादत जे ख़ातिर हज़रत सईद बिन जुबैर रहमतुल्लाह अलैह बतियूं खुलियल रखंदा त जीअं ज़िक्र अज़कार में सुस्ती न थी।